हाणे ॾाढे भला माण्हू ते किना सुबुह खां हाणे विया आहिनि अञा कोन आया आहिनि मूंखे ॾाढी बुख लॻी आहे तोखे बुख जी लगी आहे ऐं मूंखे सिर जी लगी आहे मीरमंद मूंखे लगे तो त ही असां खे मारे छॾींदा छो पैसा दी बंद तब न छॾींदा छो न छॾींदा ख़बर न आहे त नवाब खान तेरा पैसा भरे भी या न मां सां घणा पैसा अथई पेती भरे पेती गाढ़ा गाढ़ा नोट सावा सावा नोट रोकड़ा ही रोकड़ा अथसि 60 लाख वॾी रक़म आहे मीरमंद झोल जेतिरी रक़म हूंदी न उहा आधी बि ॾेई छॾींदी मीरमंद उहो त असां था चऊं न नवाब खान जी दिल में अलाए छा आहे मुंहिंजा भाइर बि ग़रीब आहिनि हू पैसा किथां भरे सघंदा दिनो बाबा तू सोबत फकीर के समझाए नाब साहब तीनू छा मूंखे समझाईंदो इन खां वधीक ॿियो पुछड़ो तूं छा कंदे पुछड़ो त कयो अथई पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुध साईं मीर मोहम्मद ऐं छोकिरी मूं वटि आहिनि मूं वटि खुलियो थो ॿुधायांव 60 लख रुपया ॾींदो त वापसि कंदोमांव न त हुननि जो वार बि हिकिड़ो कोन ॾींदोमांव हाजी बाबा मूंखे फुल इजाज़त फुल इख्तियार त सोबत फ़कीर सां मां ॻाल्हायां दिनो दिनो बाबा तोखे फुल अख्तियार आहे तू ही ॻाल्हाइस सोबत फ़कीर हाजी बाबा आहे बादशाह माण्हू तूं त ज़माने जो सियाणो कांव आहीं तीनों सब कुछ समझा तो पर नवाब खान पंहिंजी नवाबी त हटे न तूं हाजी बाबा खे छॾ हाजी बाबा इन्हनि मामलनि मां छा ॼाणे जीअं तो रहमान ऐं शेर चवेसि तीअं तो वेठो करे तीनों नवाब खान कॾहिं मुंहिंजी इज़त न आहे कई अलाए छो मूंखे ख़बर आहे फ़कीर पर तूं हाणे हिननि ॻाल्हियुनि खे छॾ नवाब साहब ॿीहर बनियुनि ते ईंदो ई कोन तूं हर ॻाल्हि मूं सां ॻाल्हाइजांइ मां वेठो आहियां न को दिनो ई नवाब खान मुड़ंदो ई कोन सोबत फकीर मां उहो ई कंदुसि जेको दिनू बाबा चवंदो सोबत फ़कीर जे तूं चाहीं थो त असां हिक ॿिए जी इज़त कयूं त मीर मोहम्मद ऐं मूमल मोटा आहे दुनिया जी नज़र में तुंहिंजो थोरो थींदो ऐं हाजी बाबा जी बि इज़त रहिजी ईंदी बाक़ी रहिया ॾोकड़ सुभाणे 30 लख रुपया तोखे घर वेठे मिली वेंदा पर फ़कीर साईं इहा ख़बर कंहिंखे बि न पवे ऐं त जे लाइ तोॾां बि ख़ैर ऐं असां ॾां बि ख़ैर ॾिठी नवाब खान तीनों अॼु त मुड़सनि वारी ॿोली ॻाल्हाई आहे तीनों 40 लख रुपया वठंदोमांइ पोइ फोन करे मीर मोहम्मद जी छोकिरी घुराए थो वठां क़बूल आहे हाणे रुगो तूं नवाब साहब सां भाकुर पाए हिते पैसा खीर खटी थी वञे न दिनू बाबा जे ग़लती मुंहिंजी आहे त भाकुर बि सोबत फकीर खे मूंखे ई पाइणो पवंदो न दिनो नवाब जी अला इज़त वॾी कई आहे मां वकील माण्हू आहियां मां नवाब खे तेरे पई मञो मां अचो बाबा 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 तूं वकील माण्हू आहियां साबा जे सर मथो सत को वञे जे सा बि चङाई थी कयां सोठ मूंखे गीची में पवे अम्मा सगोरी ए हाल वाल छा थियो थई केर वरी केर झेड़ो कंदो या ज़ेबुआ बाहि लगी जे वञी से घर तो उभ पेरी थी वञे मूंसां झेड़े करण जे लाइ अम्मा वो तू हुननि जे घर वञी छो थी बस यार आदत का मजबूरा लखापति करे छॾियोसीं लखापति पर पिनण का मुड़े ई कोन थी कंहिंजे दर ते चाहे जे कोप ते मुई पई आहे केॾी महिल मानीअ ते मुई पई आहे रुगो थी जाठा हाणे लखन वा अरे तहां जूं ज़ालूं हिक लख जो मूंखो ॾाज वठंदियूं अम्मा भला असां जूं ज़ालूं ऐं ॼायूं आहिनि या अञा मां जे पेट में आहिनि साबा जे सर मथो सदको वञो हिकु जाबिर खे ख़बर ॿी ख़ुदा खे ख़बर उहो ई तहां जी शादी कराईंदो असां मोड़ बददासीं ॻोठ ॾिसंदो अम्मा साबा हो जमाले ते झुमरियूं पाईंदी झुमरियूं अल्लाह मूंखे उमेद लाहे बि आहे छा अल्लाह कंदो उहो ॾींहुं जो मां पंहिंजा पोटड़ा खणी झोलीअ में वेही खेॾारींदसि हाँ
असां को वण वढे उन मां हिंदोरा था ठारायूं पंहिंजे पुटनि लाइ तूं रुगो असां लाइ जुदा जुदा कमरा ठारा। अरे तूं वञी पंहिंजो कमरो ठारा, मुंहिंजो कमरो ठहियल आहे। ओ छोरा बुढ़ो छा जे लाथा जेकॾहिं इहो मेहराब न जो साल खन चेरो रहियो त हिते बंगलो ठाराए ॾींदी साव ने भागो। मां वाह जे ॻाल्हि कई। मां त इहो सोचियो हो नानी मेराव खां इहे 2.5 लख कढी ॾींदो मां त घुटो। अरे चरिया नानो मेरा तोखे जिथे नज़र अचे न त झोली खणी दुआ कंदो करीस। ना भा नाने मेराव जो मुंहुं ॾिसी दिलि मां दुआ ई नथी निकिरे। दिल मां दुआ कोन थी निकिरे भला तूं खणी पारा तो ॾींदो करीस माना दुआ लॻी पएसि। ओ छोरा घर में रहजो, मां शाम जो जाबिर जे घर वेंदसि। अल्लाह जो आसरो, अल्लाह जो आसरो। तू सिज उभरे का सिज लथी ताईं जुती न लाहींदी कर। ने भागो बाहे लॻेव तहां जे सर जे करे ते जुतियूं घसाईंदी थियो था खणी जुतियां वठां वच। वाले दिन हुआ माना कां जी बोली कां ही समझन, फकीर ही बोली फकीर समझन। तू हाणे कह अॼु खां पोइ दीनू फकीरी सदा। सोबत फ़क़ीर कंहिं तौर में बाबा असी बि फ़क़ीर हास, पर नवाब खान जी मोहबत में सभई रंग छॾे ॾिनासीं। हाणे जीअं हाजी बाबा हुकुम कंदो उहो ई थींदो। आओ दिनू आओ लफ़्ज़न मां लॻे पियो, पर ख़बर न आहे त नवाब साहब असां कुर्ब छो नथो ॾे। सोबत फ़क़ीर काजा अहिड़ी हूंदी आहे जिथे लेखो नाहे कबो, पर तो त नवाब साहब सां टके टके जो लेखो कयो आहे। मञोसूं बिल्कुलु मञोसूं, पर सुणा साईं हाणे अहिड़ी ग़लती कान कबी। हाणे छा हुकुम आहे साईं, आउं वञा भला? ईअं कीअं थींदव, ख़ाली हथे मां वञणु कोन ॾींदोमांव। बीणो त अचे, मिठाई खाई पोइ वञो। ठीकु आहे साईं, तव्हां मर्ज़ी वारा आहियो। सोबत फ़क़ीर तो असांजी इज़त कई आहे त असां बि तुंहिंजी इज़त कंदासीं। दीनू बाबा ॾिसो को बकर कोरायो त राति वेही का कचहरी कयूं। हाज़िर बाबा। ऐं हा हू शेर वारा ॿाहिरि बीठा थी उन्हनि खे वठी आ। अल्लाह साईं पुट जी औलाद त ॾिनी कोन आहे, ऐं हिकिड़ी न्याणी उनजो बि घर आबाद न थी सघियो। सुघड़ अहिड़ी दौलत कहिड़े कम जी जेका पंहिंजे औलाद खे ख़ुशियूं ई न ॾेई सघे। नवाब खान जी दौलत सोनो खे नांग बणिजी ॾंग हया आहिनि। सोनो मीर मोहम्मद त आहे जीअं मुअन जे मिसाल, उन लाइ उदास छो रहंदमि? बाक़ी छा पिया सोचो? सोचां पई त तूं सही चवंदी आहीं त मां कंहिं ग़रीब जे घर में पैदा थियां, ऐं जीअं थिया त एतिरा ॾुख कोन ॾिसी आहियां। हाँ मामा, इहो सच आहे। फराज़ सां तालुक़ ख़त्म करण जी बजाय बाबा जी मिल्कियत आहे। मामा हिकु ॻाल्हि त ॿुधायो, कुझु माण्हू बाबा सां बेपनाह मोहबत कनि था ऐं हुनजी दौलत खां नफ़रत छो था कनि? सोनो शायदि हुनजो ज़मीर ज़िंदा आहे, पर कुझु लाल खान जहिड़ा लालची माण्हू मौजूदु आहिनि। नवाब खान जा दुश्मन आहिनि ऐं संदसि दौलत सां प्यार कंदा आहिनि। मामा सच पुछो न त बाबा जी मिल्कियत सां मूंखे का बि मोहबत न आहे। मूंखे सभु ख़बर आहे, छो त अॼु मां मुराद ऐं तुंहिंजी सभु ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं आहिनि। अल्लाह खणी एतिरे में राम कयो, वॾा बेहूदा शख़्स तोसां बदतमीज़ी बि करे सघिया पए। मुंहिंजो फ़िक्र मुंहिंजे पंहिंजनि खे ई न थियो त पोइ चाचा नवाब खान तव्हां छो था कयो? धीअ तूं मूंखे को गैर न समझो, तूं मुंहिंजी न्याणी आहीं। ये शेर वारा तुंहिंजा पंहिंजा आहिनि, ये मां बि तुंहिंजो पंहिंजो आहियां धीअ। चाचा नवाब खान चवण लाइ त घणो कुझु आहे, पर मां पंहिंजा चप सिबी छॾिया आहिनि, ज़बान ते माटे जी मोड़ हणी छॾी आहे ऐं कसम खणी छॾियो आहे
त कंहिंखे बि कुझु न आहे चवणो। मोमला अमा मां भी जवान न्याणीअ जो पी आहियां। हू कहिड़ो पी चइबो जेको कंहिं जवान न्याणीअ जे दिल जो दर्द न समझी सघे। पर मुंहिंजे दिल जी दर्दनि जो इलाज तव्हां वटि कोन्हे चाचा, छो जो मीरमन तव्हांजो मासात आहे। चाचा नवाब खान, तव्हां अमीर माण्हू आहियो, मूंखे न्याणी था चओ न। तव्हां चाहियो त न्याणियुनि खे लाइ छा छा ॾेई सघो था। मां बि कुझु घुरां, इनकार त कोन कंदो न। हा धीअ, घुर, बेहिजाब थी घुर। ही पी हिक धीअ खां को बि इनकार न कंदो। मूंखे मौत घुरिजे। पी बणिजी वाइदो कयो त इनकार न कंदो। मोमला धीअ, बस तुम्हें एतरी सपा एतरो सब्र आ। वाह धीअ वाह, धीअूं त पीअरनि खां पंहिंजी वॾी जमार जूं दुआऊं घुराईंदियूं आहिनि। वाह, पीअर त हमेशा न्याणियुनि जे चपनि ते मुर्कूं ॾिसण चाहींदा आहिनि। ऐं तूं मूंखां मौत थी घुरी। छा तूं मूंखे पत्थर जो माण्हू थी समझी। ही ॾिस मुंहिंजे अखियुनि में घोड़ा। पत्थर भली भगवान बणिजी वञे, पर इंसान जे दुखनि ते रोई न आहे सघंदो। माफ़ी तो घुरां चाचा नवाब खान, गुस्ताखी करे वेठे। मूंखे ख़बर आहे त तव्हां एतिरा ग़रीब आहियो जो मूं न्याणी खे मौत बि न ॾेई सघंदो। बी मोमला, बी केॾां थी वञी। हा धीअ, तूं सच थी चई। अॼु नवाब इहो महसूस कयो आहे त नवाब खान जहिड़ो ग़रीब शायदि ही कोई न शहर में हुजे। मां ॾाढो ग़रीब आहियां धीअ, पर तूं त अमीर आहीं न। तूं त जिंदा रही सघीं थी। तूं त मीर मोहम्मद खे खुशियूं ॾेई सघीं थी न। धीअ, तूं हिन ग़रीब नवाब ते हिकिड़ो एहसान करे सघीं थी। तूं मीर मोहम्मद सां गॾु रहो या धार, पर सिर्फ जिंदा रहो। इहो न्याणी बाबा तुझो मुंह मथां वॾो एहसान थींदो। एहसान चाचा, माण्हू खे मौत घुरण सां न मिले त पोइ ज़िंदा रहण मजबूरी आहे। चाचा, मां ज़िंदा रहंदसि मां। जामुल, छोरो तो मुझे चवण में सफ़ा कोन थो अचे। ॾिस को मुलो तावीज़ वठी को प्यारी त को थधो थिए। मां जेकॾहिं मुलानी भोपन खे सुञाणा त कॾो को तावीज़ कराए तोखे पीआरे पंहिंजो न करे छॾिया। छोरो ॾींहों ॾींहुं मथे ते चढ़ंदो थो वञे, कंहिंजी ॻाल्हि ई कोन थो ॿुधे। भलो थो करे, छॾे ॾींसि, जेको वणेसि सो वञी करे। तूं रुगो वेठो ॾिस। हूअं बि हाणे तुंहिंजी झेड़े करण जी उमिरि कोन रही आहे। साबा जे सिर मथां सदको वञो। अॼु ज़ाल मुड़ुस ॿई वेठा था कुर्ब वारी कचहणी कयो। ठहियो भला, मां हलां थी। हाणे बी जे आई आहे त ठहियो, कोन था कयूं असां कचहरी पाण में।
तूं हवाल ॾे कीअं अचण थियो आहे? जाबिर अॼु बि मां वई हुअसि तव्हांजे कम सां ज़ेबू वारनि जे घर। असली घर में पैर रखण कोन थी ॾे। छॾ साबा, ज़ेबू तोखे छा कंदी? ओ जाबिर हाणे उहा ज़ेबू न थई रही। असली उन जा पर निकिरी आया आहिनि, रुगो वते थी उॾंदी। छो न उॾरंदी? जाबिर ख़ान जी नूंहं देर सां परणाई ताईं छो न उॾरंदी? ख़ैर साबा, इहा कौड़ी गोरी मूंखे जल्दी खाराए, मुंहिंजो हाथ सड़े। साबा जे सिर मथो सदको वञी, साबा त वॾा वस थी करे, पर जॾहिं वञी वारो मिलेसि मूंखे त हाणे ज़ेबू सां दोस्ती रखणी पवंदी। वाह वाह, साबा जेकॾहिं इहो कमु करे विधई न असल बेड़ा ई पार थी वेंदई। नज़ीरा जो रायो त अलाए छा आहे, दुखी त छोरी ॾाढी थी आहे, पर सालू बि टके जी इज़त कोन थो करे से। साबा असुल सफ़ा देरी न कर, नज़ीरा त तुंहिंजे अॻियां चूधड़ी आहे, चूधड़ी चूई कोन कंदी। साबा जे सिर मथो सदको वञी जाबिर, रुगो सुबुह थियणो ॾे, ॾिस त केॾी जुती सुधो वञी ज़ेबू जी झोली में पवां। हिकु ॿिनि ॾींहंनि में नज़ीरा जो मां घर कढी थी वठां। तो वारे पुट त ज़ेबू वारे भाउ खे ॻोठी छॾाए छॾियो। छोरो त मूं वारो सफ़ा मुड़ुस माण्हू लॻो पियो आहे। पर तूं त इहो कमु करीं थो, तो वारो पुट मञींदो सही। मुंहिंजनि मसलनि में न पओ साबा, तूं पंहिंजो कमु करे ॾेखार। थी वेंदो जाबिर, इहो कमु तुंहिंजो थी वेंदो, पर हा जेकॾहिं न बि थियो न त मां मेहराब सां शादी करे बि तोखे इहो कमु करे ॾींदसि। पर हा साबा जे सिर मथो सदको वञी, पर पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रहिजांइ, मता फिरी वञी। तूं ॿिन्ही पुटनि जा मोड़ ठाहे रख साबा, तोखे हिकिड़े ई घर मां हिकु ई वक़्तु ॿई पुट परणाए ॾींदुसि। बाबा दीनो, ही पाण वारा छोकरा शेर ऐं रहमान काॾे विया? हाजी बाबा, वो बनियुनि ते विया आहिनि चकर लाइ। ख़ैर आहे, मोटींदा। सोबत तुआरो भाइटियो केॾां वियो? नाव का न सोबत ऐं मोहबत मुल्क में रही किथे आहे। सोबत न चवंदो कर मूंखे फ़कीर चओ, फ़कीर चो त फ़कीर त फंद न त पोइ गंद जो गंद आहे। फ़कीर भला बि ख़बर ॾे, पैसा कैश हुजनि या चेक? मूंखे चेक ॾींदे त क़बूल आहे, नगद ॾींदे त क़बूल आहे। दिन फ़कीर छा जो रस्तो आहे ख़राब, पर कम बि वधी आहे। इन जे लाइ मूं छा कयो आहे जो हाजी साहब जो चेक बुक घुरायो अथमि, तव्हांखे सही करे चेक ॾेई छॾींदो। दिन फ़कीर पैसनि जो ख़ैर आहे, ख़ैर आहे। कुर्ब जो को मुल्ह ई कोन्हे। फिर कुर्ब वंडियूं बाक़ी हाल बेड़ा दा बकर ये क्या खाइबा। अॼु सॼो ॾींहुं तव्हां छोरे जे झेड़े जे करे चाहे जो को बि नसीब कोन थियो आहे। चाहे छा कुझु बि नसीब कोन थींदव, मानीअ जो गिरो ई नसीब कोन थींदव। इहा चंट्री जो पुट खे परणाई अथई, हाणे वेही ओबाद थियो ने ओबाद थियो। अहिड़े शहज़ादे पुट खे इहो बूथ परणायो अथई। नज़ीरा जे बूथ खे माफ़ कर, तूं मुंहिंजे बूथ ॾे ॾिस जेको सॼी ज़िंदगी कंहिंखे वणियो ई कोन्हे। अबा मेहराब, अञा तुंहिंजे बूथ में थोरो घणो लीमक आहे। हेॾा त ॾिस 12 ई महीना बूथ दॿे जहिड़ो। ज़ेबू बस या कुछ रहिजी वियो अथई, जेको कुछ करी थी पंहिंजे लाइ थी करी। एतिरो कर जेतिरो सुभाणे बर्दाश्त करे सघी। अमा ज़ेबू, नज़ीरा बिनास पिते वारी अथई, ईअं न थे जो सुभाणे कढा कढा पवंदी। अरे बाबा मेहराब, तोखे त कबरी बि कां थी नज़र अचे। तूं मानी खाई मरण वारो आहीं, घर त असांखे हलाइणो आहे न। मरन मेहराब जा दुश्मन, मां शादी करण खां पोइ मरंदुसि। त तूं जल्द कबर सां लाऊं लहंदे जेड़ी चंड्री आंदी तव। न न ईअं कीअं थींदो? मां जे मरियुसि त साबा बि वई 2 लख बि विया। न न मां कोन थो मरां। अबा मेहराब, केड़ी सोच ने बुढ़ी वे क्यों न पाई नहीं नंढड़ी नूंहं खे त चाहे ठाहे ॾेई। मां का नौकराणी न आहियां जेको कमु करणो भई पाण वञी कर। हा नौकराणी न आहियां। अरे हेने घर जो कम न कंदी न त पोइ खट खाली कर, सोचंदे वठ माल्टन जी टिकट कम न कंदम। तू टिकट वठाईंदी, वठरा टिकट मूं घणो ई सबुर कयो। हाणे तू जीअं ई सालू जे रत जा दुख भरींदस। तू मूंखे छा कंदी? हा तू सोबत सकी दी पटियूं पढ़ाए छॾियूं, तू त कख बि नाहीं सखरी सीट। साईं नवाब खान, हाणे मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻोठ वञा। हा भली, मीर मोहम्मद ऐं मूमल सां मिलंदो वञा।
काल वियो हुउमि मूमल ऐं मीरमा सां मिली आयो आहियां हींअर कोन थो वञा। शेर लगे थो त तूं मूमल सां नाराज़ आहीं। न नवाब खान, न्याणियुनि सां नाराज़गी छाजी? मां त मूमल जे अॻियां शर्मिंदा आहियां। मूमल जो सब्र मूंखे ज़िलत जो अहसास थो ॾियारे। नवाब खान, मां कीअं मूमल जे साम्हूं वञा? कहिड़ो मुंहुं खणी वञा? दिल जाए कर शेरा, इन ये मसले ते मां बि ॾाढो परेशान आहियां। खुदा कंदो त को न को हल ज़रूर निकिरी ईंदो। मूमल जे मौत खां सवाइ इन ये मसले जो ॿियो को बि हल कोन्हे। शेर बस मूमल जे मौत जो वरी इहो अखर ॿुधी न सघंदो मां। गलती त असांजी आहे। तूं छो तो शर्मसार थे? मीर मोहम्मद मुंहिंजो मासात ऐं सुघड़ मुंहिंजी ज़ाल आहे। अफ़सोस जेका सच ॻाल्हाए न सघी। कसूरवार केर बि हुजे नवाब खान, पर हाणे करे कुझु कोन थो सघिजे। जेको न्याणीअ जो नसीब। ख़बर थो पए कीअं आया? मामा रमज़ान तुंहिंजी सिक लॻी हुई, हले आयासीं। मुंहिंजी सिक? इहो त पहिरियों दफ़ो पियो ॿुधां त मुंहिंजी कंहिंखे सिक लॻी आहे। मरेव मां, तव्हां सिधो सिधो ॿुधायो त हिते कीअं आया आहियो? इहो मनु आहे न, मनु हिनखे मामे रमज़ान जी ऐं मूंखे रहमान जी सिक लॻी। तोखे रहमान जी सिक लॻी? छो ख़ैर में? इहो बसि ईअं ई। ॿुध, रहमान भला काॾे? रहमान त जेॾां वियो आहे। तव्हां सच सच ॿुधायो त हिते छो आया? मामा रमज़ान सच त चयोसीं न, तव्हांजी सिक लॻी तंहिं करे हिते आया आहियूं न। माना त तव्हां असां वटि महिमान थी आया हो? आहियूं त महिमान, भला मानी नथा करायो त इहो मामा रमज़ान पाणी जो गिलास त पियारियो। खोड़ मानियो, तव्हां जहिड़नि महिमाननि खे मानी न खारायूं त रहमान मूं ते नाराज़ थी पवंदो। मामा रमज़ान हे मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। रहमान तव्हांखे अकेलो छॾे कीअं वियो आहे? हेॾी सारी दुश्मनी लॻी पई आहे जाबिर खान सां। पर तव्हां इहे ॻाल्हियूं अॼु पुछो छो था? ईअं था पुछा कयूं, अहिड़ी ॿी का ॻाल्हि कोन्हे। कोन्हे न? न कोन्हे।